कोटड़ी जे पोरे ते घरवारी ऐं टिनि ॿारनि खे बाज़ियाब कराइण जी अपील कई आहे। बिहार कॉलोनी जे पोरे ते नवाब अली सेठार ॿुधायो त संदसि घरवारी बल्किस ऐं ॿारनि ऐं 12 वरनि जी परवीन आयशा समीर शबीर खे जवाबदार शाहनवाज़ मीरजत दौदा खान मुनीर ऐं ॿिया अगवा करे खणी विया आहिनि। हुन चयो त पुलिस तरफ़ां संदसि घर भातियुनि जी बाज़ियाबी लाइ पैसा घुरिया पिया वञनि, जॾहिं त हू गुरबत सबबि कुझु नथो ॾेई सघे। नवाब अली सेठार चयो त केस दाख़िल हुजण बावजूदि पुलिस घरवारी ऐं ॿारनि जी बाज़ियाबी लाइ कख मञी बीणो नाहे कयो। साईं, असांजो मसइलो थियो आहे 9 महीने जी 16 तारीख़ ते सुबुह जो 10 बजे असांजा ॿार अगवा थी विया। अञा ताईं पुलिस असांजी काई बि मदद न करे सघी आहे। असां ॾाढा परेशान आहियूं। पुलिस असांखां चवनि था त पुलिस असांखां पैसा थी घुरे, तव्हां ख़र्चु कयो त असां बलोचिस्तान मां माण्हू असां खणी ईंदासीं, ख़र्चु न कंदो त बलोचिस्तान मां असांजी ॾोहारी न खणी सघंदासीं। असां ग़रीब ऐं मज़दूर मिसकिन आहियूं, असां वटि ख़र्चु किथां आहे असां पुलिस खे ख़र्चु ॾींदासीं। असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। पोरियत नवाब अली सेठार अपील कई त संदसि घरवारी ऐं ॿारनि खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।